ज़िंदगीअ जे बेतर्स चांड्र में पीसजी शाम जे बाज़ारीअ में कराचीअ जे बर्ड्स गार्डन जो सैर सोभ बहार जी मौसम में। बसि ज़िंदगीअ में इंसान जो ईमान ताज़ो थियो वञे। सारो ॾींहुं चइनि दाणनि लाइ परड़ा सटे सटे धरतीअ खां दूर भॼंदड़ भांत भांत जा प्यारा पखी वलरनि जा वलर कयो वण मथां अचो ॻाढ़ थियनि। राति जा 4 पहर हर कंहिंखे किथे न किथे कंहिं ॾार ते कंहिं लाम ते कंहिं पन जी ओट में आराम लाइ अजो मिली वेंदो। उदास धरतीअ लाइ ॾुखनि भरे ॾींहं जी पुॼाणीअ जे हीअ पोइ घणी बि केतिरी न सराफ़रीन थिए थी। कंहिं इल्मी अफ़साने जो पढ़ंदे पढ़ंदे ॼण कंहिं पन्नो उथलाए छॾियो हुजे। बर्न्स गार्डन जे उतरे दरवाज़े वटां उलहंदे तरफ़ ॾांहुं वेंदड़ अटकल चारियो कदम डिघी हिकु फुट पायरी विछायल आहे, जंहिं ते खाना बदोश गेदड़ियुनि जा के न के ॿ 4 कुटुंब हमेशह पिया ई रहंदा आहिनि। हीअ फुट पायरी उलहंदे वारीअ कुंड खां मुड़ी ॿिया 40 खनि कदम सिधो ॾखण ॾांहुं वेंदी। सिंध मुस्लिम कॉलेज जे दरवाज़े वटां थोरो ओभर ॾांहुं फिरी पासे में हिकु नई ठहियल मस्जिद शरीफ़ जी चौंठ वटि वञी ख़तम थी थिए। साम्हूं 5 माड़ बिल्डिंगुनि जूं 3 कतारूं उभियूं चुपचाप हिक ॿिए खे घोरींदियूं वञो ॿिए पासे मेकलोड रोड सां मिलियो बि आहिनि। हिननि बिल्डिंगुनि में असुल त ॿिया रहंदा हुआ, पर पाकिस्तान थियण खां पोइ उहे हिंदुस्तान हलिया विया ऐं हिंदुस्तान मां अहिड़ा ई ॿिया ख़ुदा जा बंदा कुझु लोध जी कुझु चाह पए अची हिननि बिल्डिंगुनि में आबाद थिया आहिनि। ला कॉलेज जे भरिसां वारी मस्जिद शरीफ़ बि हिननि ई ईमान वारनि जे जज़्बा बंदगीअ जो नतीजो आहे। न त हूअं इन जाइ ते असुल बर्न्स गार्डन जे गुलनि ऐं ॿूटनि जी नर्सरी रखियल हुई। गुज़िरियल रोज़नि वारो महीनो बहार जे मुबारक मौसम में ई वारिद थियो। इन बरकतुनि भरे महीने जे ॿिन पोयुनि तारीख़ुनि में हिकिड़े ॾींहुं शाम जो बर्न्स गार्डन मंझां फिरी जीअं ॿाहिरि निकितुसि तीअं फुट पायरीअ ते साम्हूं खाना बदोश गेदड़ियुनि जो हिकिड़ो 8-10 सालनि जो मासूम बालिक, पुठनि उघाड़ो वार मुंझल, मिटीअ में मर में लितल उबदाणे खां रानुनि ताईं लीड़ियूं थल गप गाॾड़ कांच पातल ॾिठुमि, जेको काठ जी हिकिड़ी उलड़ियल गाॾड़ीअ में पंहिंजे कंहिं पंगले माइट खे विझो थेलींदो अॻिते हलंदो पियो वियो। शाम जी उन निंढाखड़ीअ फिज़ा में गाॾीअ में पियल पंगले जी दिलि निचोड़ींदड़ दां अॼु बि मुंहिंजे कननि में पई गूंजे। आऊं बुखियो लाचार बाबल ॾेई वञ नाले अल्लाह जे, आऊं बुखियो लाचार बाबल ॾेई वञ नाले अल्लाह जे। उलहंदे वारीअ कुंड खां मुड़ी जीअं ई 5-10 कदम अॻिते थियासूं तीअं साम्हूं वारनि बिल्डिंगुनि जे कंहिं दीनदार घर जो हिकिड़ो हर तरह साफ़ सुथरो 12-14 वरनि जो सवा जो नींगर ॿिन्ही हथनि में ढकियल ठहियल शानाइती मानी खयो आॾो ईंदो ॾिठोसीं। हीअ मानी शायदि खुशबख़्त रोज़ेदारनि जे ई नज़र थियणी हुई, पर रोज़े खुले वक़्तु थी चुको हो ऐं निमाज़ी सगोरा मस्जिद मां निकिरण वारा ई हुआ। बविखूं भरे छोकिरो मानीअ सूधो अची पंगले वटि बीठो। ग़रीब बालिक पंहिंजा 2 हथ खणी रिघेरिया। छोकर चयुसि, ईअं न थांव कढ त ॾियं। थांव जो नालो ॿुधण ऐं गाॾीअ खे उते ई फिटो करे बालिक पोइ ते रोड़ पाती। ख़ुशीअ में अहिड़ो वठी भॻो जो खुड़ियूं क्याड़ीअ सां लॻंदियूं वियसि। बसि वाह थी वियो, पंगले जी दां बंदि थी वई। ओचितो साम्हूं कुंड खां रड़ थी, तुफ़ेल ओ तुफ़ेल, मानी के मुसलमान फ़क़ीर खे त ॾे बदबख़्त। तुफ़ेल जो मुसलमान पीउ मस्जिद मां रोज़ो खोले निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितो ऐं घर ॾांहुं वेंदे वेंदे तुफ़ेल खे हिन अजो कमु कंदे पकिड़े वरितो हुअईं।
पर भरो हिकिड़ी मुसलमान पोड़ी फ़क़ीराणी बीठी हुई। ते पाण खे वधीक हक़दार सम्झी आसरो पुख़्तो करे रेड़ी अची पासो ॾिनो। होॾां गेदड़ी बालक जमन हथ में खयो हिक साईअ डोड़ी मोटी पे आयो। एतिरे में तुफ़ेल जो पीउ तिखो तिखो वधी अची जाइ वारदात ते पहुतो ऐं पुट जे हथनि मां मानी ड्रोहे उते जो उते सभु खणी माईअ जे किश्ते में विधाई। गेदड़ी बालक ख़ाली जमन खणी साम्हूं कयो, साईं थोरी मूंखे बि ॾियो। पेरनि में जो पंगलो पियो हुअसि तंहिं खन रखी दां कई, ही बुखियो लाचार बाबल ॾे कुझु नाले अलाह जे। तुफ़ेल ऐं तुफ़ेल जो पीउ त हलिया विया, पर हिननि जी पुठि ॾियण सां ई पोड़ी फ़क़ीराणी किश्ते में हथु विझी जेकी कुझु मिलियो होसि ॿ ट्रगड़ मुठ खुशका ॾोई ॿोड़ जी कीमे जी हिक टिकी मिठाईअ जो हिकु लॾूं तंहिंमां सभु अधो अधु कढी गेदड़ी बालक जे जमन में खणी विधो ऐं ॿार जे मथे ते मेर जो हथु फेरे पंहिंजी राह वठी वेंदी रही। नए सिर इंसान में मुंहिंजूं उमेदूं जागी उथियूं ऐं विसाणल ज़िंदगी बहार जा नवां वेस ढके हिकु भेरो ॿीहर मुंहिंजे अॻियां अची बीठी। विसाणल ज़िंदगी बहार जा नवां वेस ढके हिकु भेरो ॿीहर मुंहिंजे अॻियां अची बीठी।